केर आहीं तूं ऐं छा कंदो आहीं? हल सुन। चाचा, बाबा जी तरफां तो मूंखे का बि छल पल कान्हे, पर अव्हां जे ॻाल्हियुनि हणी मूंखे मुंझाए विधो आहे। पर तूं चवीं थो त कच्चे जी ज़मीनुनि ते कब्ज़ो धाड़ेलनि जो आहे? यू मीन दी लैंड हैज़ बीन एनक्रोच्ड बाय द डेक्वाइट्स? हा चाचा, मूं पक कई आहे। उहे धाड़ेल आहिनि, हारी नारी न आहिनि चाचा। त पोइ मां तोखे धाड़ेलनि सां हथ अटकाइण कॾहिं कोन ॾींदुसि शेरल बाबा। आई विल नेवर अलाउ यू। पाण हीअं था करियूं, उतां जो डिप्टी कमिश्नर मुंहिंजो शागिर्द रही चुको आहे। पाण उनखे दरख़्वास्त ॾियूं था त असांखे ज़मीननि जो कब्ज़ो छॾाए ॾे। पर चाचा, मां नथो सम्झां त इन क़िस्म जी दरख़्वास्त मां को खड़तेल निकिरंदो। वॾी पुठ वारा आहे। भला पाथारीदार केर अथनि? आई मीन हू इज बिहाइंड देम? चाचा चाचा, वॾी ताक़त ऐं वॾे असर रसूख वारा आहे। हुकूमतूं तब्दील थींदियूं रहनि थियूं, पर उहे सदाईं ताक़त में रहंदा आहिनि। त पोइ अहिड़ी सूरत हाल में अहिड़नि माण्हुनि सां हथ अटकाइण अकुलमंदी कोन्हे शेरल बाबा। पर चाचा, मां सम्झां थो त धाड़ेलनि सां जेसि ताईं धाड़ेल थी मुंहुं न ॾिबो, तेसि ताईं असांखे कच्चे जी ज़मीन जो कब्ज़ो न मिलंदो। न, कतई न, नेवर एट ऑल। शेरल, रुगो तूं अदा वॾे जो पुटु न आहीं, असांजो बि पुटु आहीं। असां कच्चे जे ज़मीन तां हथ खयो बाबा। असां तुंहिंजी जान जोखिम में न विझंदासीं। शेरल पुट, तुंहिंजी चाची बिल्कुलु ठीकु थी चवे बाबा। शी इज टेलिंग द ट्रूथ। चाची, त पोइ हिननि हथनि में कंगड़ियूं पाराए छॾियो। अव्हां जी इन सोच त धाड़ेलनि ऐं पाथारीदारनि जो मन वधाए छॾियो आहे। अरे बाबा, ख़ैर त आहे? दुकान वारे सां विड़ी आयूं आहियो छा? आई मीन एनी क्वारल विद दी शॉपकीपर? आपीअ खां पुछो त कंहिंसां विड़ी आई आहे। हिकिड़े बद इख़लाक़ ऐं बदतमीज़ जो दिमाग़ दुरुस्त करे आई आहियां। अरे बाबा, मूंखे ॿुधायो त सही त व्हाट हैपेंड? तव्हांजी सभ खां प्यारे स्टूडेंट महमूद शाह सां विड़ी आई आहे। हुनजी बेइज़ती कई अथाई। महमूद शाह जी? हाँ, महमूद शाह जी, साबी डिपार्टमेंटल स्टोर में। पर पुट, महमूद शाह त तमामु वॾो स्टूडेंट लीडर आहे ऐं इंतज़ामिया जो ख़ासि माण्हू आहे। भई ही इज़ अ वेरी बिग मैन। अच्छा, तॾहिं शागिर्दनि ऐं तालीम जो सॼे जग में मान मथां थियो आहे। बाबा, उन जंहिं फोन ते बदतमीज़ी कई हुई सो को ॿियो शख़्स न हुयो, महमूद शाह ही हुयो। न का बि बदतमीज़ी कान कई हुई बाबा। शट अप सुन। फोन मूं रिसीव कयो हुयो तो न। हिकु ॾींहं खे तव्हां हुकुम ॾेई दरबदर कयो, ॿी ॾींहं खे छुड़वा छॾे दरबदर न कयो बाबा। आपीअ मुंहिंजी इंसल्ट कई आहे ऐं तव्हीं माठ करे इन करे पिया ॿुधो जो तव्हांजी धीउ ऑफिसर आहे, पंहिंजे पेरनि ते बीठल आहे। हिन मुंहिंजी इंसल्ट कई आहे। तुंहिंजी का बि बेइज़ती न थी आहे सुन, फिलहाल न थी आहे। पर जी महमूद शाह जा तुंहिंजे लाइ फोन ईंदा रहिया त पोइ तोखे बेइज़तीअ खां को बि न बचाए सघंदो। महमूद शाह के टपाली जो पुठि न आहे, हू हमीर खान लखे दफ़ा बहितर आहे। बात बंद कर सुन। बकवास बंद कर छोरी। सुन, मूं तोखे तालीमी आज़ादी इन करे न ॾिनी आहे जो पीउ माउ जी मौजूदगी में ये ज़बान दराज़ी करी इन्हें बकवास कंदी रही। तो पंहिंजी वॾी भेण जो बि लिहाज़ न कयो। तोखे पाण वॾे सौट जो बि ख़्याल न आयो। चवां तो वञ पंहिंजे कमरे में। बेगम इनखे वठी वञ पंहिंजे कमरे में ऐं मेक हर अंडरस्टैंड।
very sorry for all this. आप फिक्र में चला जा। अमीर छा पे सोचे मूंखे पको ही तो चाचो गुलाम हणी वञे हंधि कंदो ऐं तोखे तां कढाए ॾींदो। सर मां पंहिंजे वजूद में अंदरां ॾाढो गीधी ऐं डिजड़ो इंसान आहियां। जेकॾहिं मूं में का मणिया हुजे हा त लाकुब मां निकिरी ज़मीर जो क़ैदी थियण खां इनकार करे छॾिया। पर तो को ॾोह त न कयो आहे? सर गुलाम हुसैन कहिड़ो ॾोह कयो आहे जंहिंखे तव्हां एतिरे अरसे खां वठी क़ैद करे छॾियो आहे? गुलाम हुसैन जो ॿियो मामिलो आहे। सर ॿियो मामिलो न आहे, ॻाल्हि साॻी आहे। फ़र्क़ु फ़क़ति इहो आहे त गुलाम हुसैन जी का सिफारिश न आई आहे ऐं मुंहिंजी सिफारिश आई आहे। सर तव्हां खां हिकिड़ो सुवालु कयां? हा पुछो। जेकॾहिं मुंहिंजी का सिफारिश न अचे हा त तव्हां मूंखे आज़ादु कयो आहे? सच पुछी त न। हमीर मां तो वांगुरु को कॉलेज ऐं यूनिवर्सिटी में न पढ़ियो आहियां। मुंहिंजी यूनिवर्सिटी आहे, मुंहिंजो तजुर्बो। तोखे ॾिसण शर्त मूं महसूसु कयो त तूं आम माण्हुनि मां न आहीं। सर मां हिकु आम रवाजी इंसान आहियां। जेकॾहिं मुंहिंजे जीअ में जरकंदड़ जोहर हुजे हा त मां सिफारिश ते आज़ादु थियण खां इनकार करे छॾियां। हर दफ़े ज़िल्लत जी ज़िंदगी क़बूल करण खां इनकार करे छॾियां। पर न, मां ख़सीस इंसान वांगुरु ज़िंदगीअ में ज़िल्लत क़बूल कई आहे। सर असीं सभई ज़िंदा रहण लाइ ज़िंदगीअ में का न का ज़िल्लत क़बूल कंदा आहियूं। मूंखे मौसीक़ी सां इश्क़ हो। कलाकनि जा कलाक उस्ताद बड़े गुलाम अली खान, उस्ताद उमेद अली खान ऐं उस्ताद मंज़ूर अली खान खे ॿुधंदो हुउसि। मौसीक़ी खे सम्झंदो हुउसि, सोचींदो हुउसि मौसीकार थींदुसि, म्यूज़िक डायरेक्टर थींदुसि ऐं हिकु ॾींहुं वॾे ऑर्केस्ट्रा सां लोक मौसीक़ी जी महफ़िल मचाईंदुसि। पर मुंहिंजे माइटनि खे मुंहिंजी आरज़ू पसंदि न आई। सभई पुलिस में हुआ। हुननि मूंखे संगीतकार बदिरां पुलिस वारो कराए छॾियो। हमीर हिन वर्दे जे बावजूदि मुंहिंजे वजूद जो मौसीक़ार जीअरो आहे, मोह न आहे। माण्हू चवंदा आहिनि त मां चोरनि चकारनि खे लफ़्ज़नि जी ॾाढी सुरीली मार कंदो आहियां ऐं इहा हक़ीक़त बि आहे। सर तव्हां कॾहिं बेसुरा या बेताला थियो? केतिरा ई दफ़ा। तॾहिं तव्हां छा कयो? चोरनि चकारनि जा हड गुड भञी विझंदो आहियां। अचो चाचा। सलाम सलाम। खुश आहियो बाबा? खुश आहीं न? मूंखे अंदाज़ो न हो त तव्हां वञी के एॾी वॾी शिप में हथ विझंदा। ऐसे छा साहब, मां रुगो टपाली न आहियां, फुटबॉल जो सेंटर फॉरवर्ड भी आहियां। सेंटर तां अकेले सिर बाल खे खणी सिधो वञी मुखालिफ़ जे गोल में हणंदो आहियां। छॾ चाचा, ॻाल्हाए त ईअं थो ॼण सेंटर फॉरवर्ड गुलाम अली तूं आहीं। त मां न आहियां त ॿियो केरु आहे? छॾ चाचा, क़ौमी टीम जो सेंटर फॉरवर्ड टपाली थींदो। अरे चाचा, असल गुलाम अली त कंहिं क्रिकेटर वांगुरु कंहिं बैंक जो वॾो ऑफिसर हूंदो, तो वांगुरु ख़त त न विराईंदो हूंदो। न बाबा न। ऐसे जो साहब सच तो चवे त गुलाम अली
के बैंक में या फर्म में को ऑफिसर हूंदो। बाबा हर दौर में ईअं थींदो आयो आहे त नकुल जो असुल ते ऐं असुल जो नकुल ते गुमान थींदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे पुट त मैच खटण जे बावजूदि दिलि खे ख़ुशी न थींदी आहे। अॼु कुझु ईअं ई थियो आहे। ऐसे छा साहिब पुट खे वठी वञण जी इजाज़त आहे मूंखे? ईअं न चाचा, रंज थी न। ॾिस न, असीं पुलिस वारा कॾहिं कॾहिं खिलण लाइ कंहिंसां को चर्चो करण लाइ सिकंदा आहियूं। दिलि ते हथु रखी ॿुधाए, हिन थाणे जे हिकु हिकु फ़र्द तोखे मान न ॾिनो आहे, तोखे पंहिंजो न सम्झो आहे। इहा त तव्हांजी महिरबानी आहे सेठ साहिब। चाचा ईअं कंदे न त ख़ुदा जो कसम आहे कि राकास जी सिफारिश खणी ईंदे तॾहिं बि हमीर खे न छॾींदोमांसि। अवल खिली ॾेखार, असल गुलाम अली खे गोली था हणूं। अरे बाबा मञोसीं, तूं ई सेंटर फॉरवर्ड गुलाम अली आहीं। बसि हाणे खिली ख़ुशि थी हमीर खे घर वठी वई। रंग रूप विञाइण खां पोइ कंहिंखे हुस्न जो यकीन ॾियारणु ॾाढो ॾुखियो आहे। मां कहिड़ो न बेवकूफ़ आहियां। मां त गुलाम टपाली आहियां। गुलाम अली सेंटर फॉरवर्ड को ॿियो आहे। असांखे वञण जी इजाज़त आहे। गोपाल सर। गोपाल चाचा गुलाम ऐं हमीर खे मुंहिंजे जीप में घर छॾे अच। न सेठ साहिब न, असां पाण ई। चाचा ईअं कंदे न त हमीर सां गॾु तोखे थाणे ते विहारे छॾींदसि। असां पुलिस वारनि जी छल न कल थिड़े। ऐसे छा तूं उहा टिकली आहीं जंहिंजो ठपनि जे बावजूद बि हुस्न अञा क़ाइमु आहे। मारे छॾे चाचा। ऐं हिकिड़ो अर्ज़ु, चाचा पंहिंजे नंढे पुटु छेमीर खे दाख़ रख। वरी का गड़बड़ कई अथसि छा? सियासत जो भूत मथे मां कढेसि, न त अजायो तव्हां सभिनी खे मुसीबत में विझराईंदो। तूं फिक्र न करे सेठा, मां अहिड़ा थो वञी मग़ज़ वारा ठपा हणांसि जो समूरी सियासत तीन वाल थी वेंदसि। बेवकूफ़ टपाली जो पुटु ऐं सियासत थो करे पियो। सियासतदान थियणो अथसि त पोइ पढ़े छो थो पियो? हा, बिल्कुलु ठीकु थो चईं चाचा। सियासत जो इल्म सां ऐं इल्म जो सियासत सां भला कहिड़ो वास्तो? अंगूठो ई काफ़ी आहे। महिरबानी महिरबानी। अचो पुटु, अचो अचो अचो। हीअ आहे मुतालबनि जी लिस्ट। और ठीकु आहे, थोरो ज़ोर सां पढ़ी ॿुधायो त फटाको फ़क़ीर आहे आशिक़ हुसैन बि ॿुधनि। मुतालबो नंबर पहिरियों, इम्तिहान 6 महीना मुलतवी कया वञनि। ठीकु। मुतालबो नंबर ॿियो, इम्तिहाननि जी नई तारीख़ असांजी सलाह ऐं मशवरे मुताबिक़ रखी वेंदी। वेरी गुड। मुतालबो नंबर 3, इम्तिहाननि जा सेंटर असांजी पसंदि ऐं ॾिनल फ़हिरिस्त मुताबिक़ रखिया वेंदा। बिल्कुलु ठीकु। मुतालबो नंबर 4, मुम्तहन, सुपरवाइज़र ऐं इन्वेजिलेटर असांजी ॾिनल फ़हिरिस्त मुताबिक़ रखिया वेंदा। ॾाढो सुठो, ॾाढा सुठा मुतालबा आहिनि। अॻिते मुतालबो नंबर 5, इम्तिहान जे सेंटरनि में शागिर्दनि जी तलाशी न वरिती वेंदी ऐं सेंटर में पंहिंजी हिफ़ाज़त लाइ राइफल, रिवाल्वर, कलैशनकोफ ऐं खंजर खणी अचण ते का बि झल पल न हूंदी। हा हा, वाई नॉट, वेरी गुड अप्रोच। इन मुतालबे में रॉकेट लॉन्चर, तोपूं, मशीन गनूं, बम ऐं हैंड ग्रेनेड बि शामिल कर पंहिंजी हिफ़ाज़त लाइ। मुतालबो नंबर 6, इम्तिहान हाल में शागिर्दनि खे चांहि पीअण ऐं सिगरेट छिकण जी बि इजाज़त हूंदी। सर्टेनली सर्टेनली यस। इन में चर्स ऐं हेरोइन जी इजाज़त बि वठी छॾियो, यानी सूटो हणंदा वञो ऐं दबाए कापी कंदा वञो। मुतालबो नंबर 7, हॉस्टलनि में ॿाहिरां आयल महिमान ऐं शागिर्दनि जा दोस्त रही सघंदा। तूं गुज़िरियल अधु कलाक खां हिकिड़ी नोयत जे अहमकाना मुतालबनि जी फ़हिरिस्त पढ़ी रहियो आहीं मिस्टर शमीर। नाउ लिसन केयरफुली। तव्हीं हॉस्टल मेस जी कंट्रीब्यूशन न ॾींदा, फी न ॾींदा,
क्लास में पंहिंजे मर्ज़ीअ सां ईंदा ऐं पंहिंजे मर्ज़ीअ सां वेंदा, यानी यू कम इन दी क्लास एट योर ओन विल एंड यू गो फ्रॉम दी क्लास अगेन एट योर ओन स्वीट विल। टीचर्स जूं बेइज़तियूं कंदा, उस्तादनि जा पटका लाहींदा। हाणे हीअं छो न कजे, तूं शागिर्दनि जी नुमाइंदगी करे रहियो आहीं ऐं आई एम रिप्रेज़ेंटिंग दी एडमिनिस्ट्रेशन। तालीमी इदारा हमेशह लाइ बंदि छो न करे छॾिजनि? अरे भई जहिड़ा ई ख़तम थी वेंदा, नो क्वारल एट ऑल। कीअं? मां शागिर्दनि जी नुमाइंदगी करे रहियो आहियां ऐं मूंखे मुतालबनि जे लाइ हा या न में जवाबु घुर्जे। अरे भई जॾहिं तालीमी इदारा ई बंदि थी वेंदा त सभई मुतालबा अॼु ख़ुदि ख़तम थी वेंदा। हाणे तूं वञ ऐं वञी शागिर्दनि सां सलाह कर, यानी यू गो एंड कंसल्ट विथ योर कोलीग्स। मूंखे मुतालबनि जी मंज़ूरी बाबति जवाबु घुर्जे। कहिड़ा मुतालबा? हाँ, कहिड़ा मुतालबा? गुज़रियल अध कलाक खां मां जख मारे रहियो आहियां। न त ॿियो तूं छा करे रहियो आहीं? प्रोफेसर साहब, तव्हीं शागिर्द कम्युनिटीअ जी बेइज़ती करे रहिया आहियो। चङो, वे मिस्टर टाइगर, वे, डोंट बी इमोशनल, वे। तालीम मुतालबनि सां हासिल कोन थींदी आहे मिस्टर शहमीर उर्फ टाइगर। हूअं बि अज़ल खां ॿिनि क़िस्मनि जा शागिर्द थींदा आहिनि। हिकिड़ा उहे जेके पढ़णु चाहींदा आहिनि, ॿिया उहे जेके पढ़णु न चाहींदा आहिनि। भई असांजे वक़्त में बि ईअं थींदो हो। इट यूज्ड टू हैपन इन अवर टाइम आल्सो, बट एट दैट टाइम शागिर्दनि जा ॿई ग्रुप, ॿई तबका हिक ॿिए जे कम में दख़ल अंदाज़ी न कंदा हुआ। अरे भई जेके नथा पढ़णु चाहिनि से न पढ़नि, वञी ढंढ जे तरे में पवनि, डोंट स्टडी। अरे भई जेके पढ़णु चाहिनि था उन्हनि सां त न विछड़ो, उन्हनि खे त पढ़ण ॾियो, लेट देम स्टडी प्लीज़। मां हिते अव्हां जो लेक्चर ॿुधण कोन आयो आहियां प्रोफेसर साहब। मां शागिर्द कम्युनिटी जी नुमाइंदगी करे रहियो आहियां। कहिड़ी शागिर्द कम्युनिटी? अरे ॿुधाए, टेल मी, विच स्टूडेंट कम्युनिटी? अरे मुठ जेतिरनि आवारा छोकिरनि जे टोले खे तूं स्टूडेंट कम्युनिटी जो नालो थो ॾीं? तूं केरु आहीं? ॿुधाए, तूं केरु आहीं? टेल मी, हू आर यू? मां स्टूडेंट लीडर आहियां ऐं अव्हां खे चेताव थो ॾियां त 24 कलाकनि जे अंदरि जेकॾहिं असांजा मुतालबा न मञिया विया त पोइ पूरी शागिर्द कम्युनिटी क्लासनि जो बाइकाट कंदी ऐं तालाबंदी कंदी। Every student community, and let me tell you the fact त शागिर्दनि जी अक्सरियत पढ़ण जे हक़ में आहे मिस्टर शमीर। एंड फॉर यूअर पुअर इंफॉर्मेशन लेट मी टेल यू दैट महमूद शाह जहिड़ो ब्रिलियंट ऐं बरजस्तो स्टूडेंट लीडर बि इंतज़ामिया जो हम ख्याल आहे। छा महमूद शाह इंतज़ामिया जो हम ख्याल आहे? अरे ॿियो न त तुंहिंजो हम ख्याल थींदो। अरे लेट मी टेल यू दी फैक्ट, महमूद शाह जो शुमार ज़हीन तरीन शागिर्दनि में थींदो आहे ऐं उहो तो जहिड़नि लोठड़ियुनि जे चकर में कॾहिं बि कोन ईंदो। ऐं मूंखे इंतज़ामिया तरफ़ां मजबूर कयो वियो आहे that I have been pressurized by the administration that तालीमी इदारनि में तुंहिंजे अचण ते पाबंदी विझां, यानी बंदिश विझां, ऐं मां तो ते पाबंदी विझां। एंड दैट इज़ द रीज़न मूं तोखे पंहिंजे ऑफिस में घुराइण जे बदिरां हिते पंहिंजे घर घुरायो आहे। अरे बाबा, त तोखे सम्झाए सघां, यू आर जस्ट लाइक माई ओन सन, जस्ट लाइक माई जिमी। पुट, तूं पंहिंजो मुस्तक़बिल बर्बाद न कर। न सिर्फ़ पंहिंजो मुस्तक़बिल बर्बाद न कर, पर उन्हनि वीचारनि जो बि मुस्तक़बिल बर्बाद न कर। अरे बाबा, जेके हारिनि नारिनि जा पुट आहिनि, अरे जेके पिनी सिनी पंहिंजनि पुटनि खे पढ़नि था। अरे तूं शाबाश, डोंट बी इमोशनल। सम्झ मुंहिंजी ॻाल्हि खे, ट्राई टू अंडरस्टैंड माई पोज़ीशन। जेसि ताईं को वॾो अची तुंहिंजे बहितर रवैये जी ज़मानत न खणंदो ऐं ख़ातिरी न ॾींदो, तेसि ताईं मुंहिंजा बचा आउं मजबूर आहियां त तो ते पाबंदी विझां। यानी यू आर हियर बाय फॉरबिडन टू एंटर इनटू दिस इंस्टीट्यूशन, अंडरस्टैंड? यस, समझी वियुसि। छा सम्झो अथई? इहो सम्झो अथमि त तो अॼु ताईं असांखे धोखो ॾिनो आहे, तो असां सां फ़रेब कयो आहे। छा ॻाल्हि? प्रोफेसर अकरम अली वटां तपीशो आयो? महमूद शाह,
असांजी तहरीक में शामिल थी तो असां सां वैसा घाती कई आहे, तो असांखे धोखो ॾिनो आहे। दिमाग़ ख़राब थियो थी छा? मां इन क़िस्म जी ज़बान बर्दाश्त न कंदो आहियां। तो असां शागिर्दनि सां फ़रेब कयो आहे, अंदरी तरह इंतज़ामिया सां ॿधल आहीं तूं, ऐं तूं इंतज़ामिया जो एजेंट आहीं। बस ख़ामोश तू कहीं ॻाल्हि जे तह ताईं पहुचंदे मत करे देगी। प्रोफेसर अकरम अली कही है, ॿियो केरु कंदो? इन जो मतलब है तो इंतजामिया पंहिंजे पहिरें धक में कामयाब थी वई। इंतजामिया हमेशा ॿधी जे खिलाफ रही है शमीर। वो पंहिंजो पहिरियों वार करे ॿधी में निफाक विझंदी आहे। अरे अहमद, सियासत जी शतरंज जा बेवकूफ़ रांदीगर, तोखे कहिड़ी ख़बर? तोखे कहिड़ी ख़बर त सियासत जी कहिड़ी चाल मां कहिड़ो फ़ाइदो खणबो आहे? तो हिकु दफ़े सियासत जे मैदान में मुंहिंजे हथ ते बैत कई, याद अथई? ऐं तूं पहिरीं चाल में मात खाई वई। मूंखे अंदाज़ो न हो त प्रोफेसर अकरम अली सियासतदान आहे। ख़ैर, हुन असांजा मुतालबा मंज़ूर कया न? ॿियो छा घुरिजे इंतज़ाम? मुतालबा मंज़ूर न थिया, दोस्ती में निफ़ाक़ विझी छॾियो, ॿियो छा घुरिजे? हुन तालीमी इदारे में मुंहिंजे अचण ते बंदिश विधी आहे। कंहिंजी मजाल आहे, कंहिंजी मजाल आहे जो असांजी नुमाइंदे ते बंदिश विधी? उन्हनि खे असांजा मुतालबा मञणा पवंदा शमीर। सभ खां अॻु असांखे प्रोफेसर अकरम अलीअ खे सबक़ सेखारणो पवंदो। को अहिड़ो सबक़ जो कॾहिं बि असां सां हथ टकाइण जी हिमत न। जनरल स्ट्राइक कराइजोसि? न, अञा इन जो वक़्तु न आयो। मूंखे हिकु बड़ी सोचण ॾे। प्रोफेसर अकरम अलीअ जी हिकु धीअ प्रेम हैदराबाद में नौकरी कंदी आहे ऐं हॉस्टल में अकेली रहंदी आहे। इहो कमु न कबो यार। मूंखे पको इरादो त न कयो, तूं ॻाल्हि कई अथव, हिकु तजवीज़ अथव, पर यार ॾाढी क़वाइदी तजवीज़ आहे। मोहबत ऐं जंग में सभु कुझु जाइज़ हूंदो आहे शमीर। ऐं सियासत बि हिकु क़िस्म जी जंग आहे, हिकु क़िस्म जी मोहबत आहे। ऐं सियासत में इहो सभु कुझु जाइज़ हूंदो आहे माय डियर। तूं वही तमाशो ॾिस। इलेक्शन जी मसरूफ़ जे करे अगर मां हिते हिन ऑफिस में नथो अचां, इन जो मतिलबु इहो न आहे त सॼो कमु इनकम्प्लीट हुजे। सॉरी सर, ॿीहर हाणे कोन थींदो। सर गुलाम टपाली आवा। बाबा पुछे चेस त अली के साणंदो अथई? अमीर नाले पंहिंजे पुट खे गॾंदो अथई। अरे बाबा तू पुछे चेस त अली के साणंदो अथई या न? हाँ नालो याद अथई न? अली। अली, हाँ। हे स्टेटमेंट्स जेके आहिनि हितां कढी हिते लॻाइणियूं आहिनि। जी बेहतर। ऐं टिनी स्टेटमेंट्स जो टोटल जेको आहे उहो हिते लिखणो आहे। जी सर। हे ठीकु आहे। साईं चवे थो अली खे वांदो अथई। अरे बाबा तो पोइ जल्दी वठी अचेसि न। मुल्क जो हेॾो वॾो झूनो फुटबॉलर आयो त हुनखे ॿाहिरि बि आयो आहे। जल्दी वठी अचेसि। बाबा तुंहिंजी फाइल खणी वञ, हिन में बाद में चेक करोसि। ठीकु आहे। सर गुलाम, तू तो वादे जी भनकड़ी कई आहे। अली किथे आहे? अली साईं इते ई आहे। ही तुंहिंजो पुटु हमीर आहे? हा साईं, हमीर आहे। पर अली किथे आहे? ऐं ही तूं अॼु ॾाढा अजरक वेठे आयो आहीं, ख़ैर त आहे न? हा साईं, ख़ैर आहे। अली अली किथे आहे? साईं मुंहिंजा साईं, अली तुंहिंजे साम्हूं हाज़िर।
ॾाढो ज़ालिम आहीं, ॾाढो ज़ालिम। एॾो एॾो वॾो राज़ तूं मूंखां पोशीदा रखियो आहे। अली 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 तूं ॾाढो ज़ालिम आहे, ॾाढो ज़ालिम आहे। अच्छा अच्छा बाबा जल्दी चाय खणी अच, जंहिं सां गॾु कुझु खाइण पीअण जूं शयूं बि। अली बचपन खां पाण खे बेग सुञाणियो, पर यार तूं त कमाल कारीगरीअ सां एॾो राज़ मूंखां पोशीदा रखियो आहे। हमीर तोखे ख़बर आहे तूं केॾी वॾी पीउ जो पुटु आहीं। छा पियो सोचीं? तोखे अंदाज़ो आहे तूं केॾे अज़ीम फुटबॉलर जो पुटु आहीं। सर, एहसास जो ॿियो नालो अज़ियत आहे ऐं मूं अज़ियत खे रूह जे गहराइनि सां ॾिठो आहे। सर, तमामु वॾी ॻाल्हि करे वियो आहीं, पर मूंखे सम्झ में कान आई। न साईं, का वॾी ॻाल्हि न कई आहे, उन एहसास जी ॻाल्हि कई आहे जंहिंखे मूंखां वधीक मुंहिंजे वालिद साईं गुनाह वांगुरु सभिनी खां लिकाए छॾियो आहे। गुलाम, पर न गुलाम न, अॼु खां वठी तूं अली आहीं, मुल्क जो तमामु वॾो सेंटर फॉरवर्ड अली। तुंहिंजे पुट इम्काम कई आहे। साईं, फर्स्ट डिवीजन में किताब पढ़ी क्लाशन को वठी न लॻे थो, पर ॻाल्हियूं त कॉमर्स पधरां फ़लसफ़े जी थो करे। सर, तव्हांखे ख़बर आहे त बाबा से मूंखे फुटबॉल रांदि खां परे छो रखियो? अरे बाबा, जोरी आहे, ॾिठो हूंदई त पुट में खड़तियल कोन्हे। न साईं, इहा ॻाल्हि कान्हे का। बाबा खे हिन ॻाल्हि जो अहसासु हो त शोहरत ऐं वाह वाह सां पेट न भरबो आहे। बुख में मेडल्स ऐं ट्रॉफियूं खाई कोन सघबियूं आहिनि। गुरबत ऐं महरूमीअ खां मथे ॿियो को फ़लसफ़ो कोन्हे। सर, अली में इहे ॻाल्हियूं कंहिंखां ॿुधियूं आहिनि, कंहिंखां सिखियूं आहिनि? अरे साईं, असां पाण हिन जो ॻाल्हियूं ॿुधी वाइड़ा थींदा आहियूं। सर, इहे ॻाल्हियूं मूं ज़िंदगीअ खां सिखियूं आहिनि। असां जहिड़ा इंसान ज़िंदगी गुज़ारींदा न आहिनि, ज़िंदगी असां जहिड़नि इंसाननि खे गुज़ारे छॾींदी आहे। सर, हमीर, तूं मां वटि मुंहिंजी फर्म में मां सां गॾु कमु कंदे? सर, इहा आछ तव्हां बाबा साईं जे हक़ीक़त जे करे असांखे ॾिनी आहे या मुंहिंजी पंहिंजी हैसियत में? तुंहिंजी पंहिंजी हैसियत में। मां तोसां वाइदो त नथो करियां अमीर, पर तोखे यकीन थो ॾियारियां त मां वटि कमु करण में तोखे कंहिं बि क़िस्म जी रंडक महसूसु न थींदी। तुंहिंजी तरक़ी जी राह कोई न रोकींदो। तोखे तुंहिंजी महिनत जो समर पीठे पेर मिलंदो। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। चाय तैयार है सर। बाबा, चाय जो प्रोग्राम कैंसिल, तव्हां लंच जो इंतज़ाम कयो। बाबा, मुंहिंजो अॼु की सॼियूं अपॉइंटमेंट्स कैंसिल कयो। मुंहिंजा तमामु ख़ासि महिमान आयल आहिनि ऐं लंच इंतज़ाम कयो। ठीकु आहे? ओके। हमीर, तव्हां एमकॉम में शुमारियात ज़रूर खई हूंदी। मैडम, इहो मुंहिंजो मेजर सब्जेक्ट हुयो। अच्छा, गोदाम जो ही हिस्सो गुज़िरियल हफ़्ते खां मुंहिंजी नज़र में हो ऐं मां कुझु मशकूक आहियां। तव्हां रैंडम सैंपल मां के टे खोखा ॾिसी चेक कयो त सामान सही आहे या न? राइट मैडम।
तू हिते एतिरे में एतबार खजी वियो अथई? इन्हें में एतबार खजण जी त ॻाल्हि नाहे के गुज़िरियल हफ़्ते वारो हादसो जेकॾहिं सचपच उहो हादसो हो त मूं अञा ताईं नाहे विसारियो। पर तनिया तनिया उहा असां ॿिन्ही खे हिक ॿिए खां जुदा करण जी साज़िश हुई ऐं तूं पाण ॼाणी थी त उन साज़िश में कंहिंजो हथ हो। तॾहिं त ॾिसण आई आहियां त वरी त कंहिं असांखे ॿीहर जुदा करण लाइ साज़िश त न कई आहे। खोखा खोलियो प्लीज़। यस मैडम। तरसो खोखा न खोलियो। तनिया तनिया ही खोखा मूं पाण पंहिंजी नज़रदारी में पैक कराया आहिनि। गुज़िरियल दफ़े तो पंहिंजी नज़रदारी में खोखा पैक कराया हुआ कादिर। पर तनिया उहे खोखा असांजे कंहिं दुश्मन वॾी चालाकी सां बदिलाए छॾिया हुआ। साॻियो ई दुश्मन हिन दफ़े खोखा बदिलाए सघे थो के हमीर खोखा खोलियो। यस मैडम। ही हमीर केरु आहे? मुंहिंजे टेक्सटाइल मिल जो डायरेक्टर फाइनेंस। इनजो मतलब है त अमीर मोहम्मद टेक्सटाइल मिल तुंहिंजे नाले ते करे छॾी आहे। ओ कमाल आहे तानिया, तो मूंसां ॻाल्हि बि न कई। इहा ई ॻाल्हि तोखे ॿुधाइण आई आहियां के इनजो मतलब है त असांजी शादी थी सघे थी। छो नथी थी सघे के हमीर खोखा खोलियो। तरसो खोखा न खोलियो। तानिया प्लीज तानिया एडी वॾी ख़ुशख़बरी ॿुधाई अथई। हल त पहिरीं हली निकाह रजिस्ट्रार खां वक़्तु था वठूं। सामान सुभाणे चेक कराईंदासीं। के ईअं था कयूं जो सामान अॼु था चेक करायूं ऐं निकाह लाइ वक़्तु सुभाणे जो वठी छॾंदासीं। इनजो मतलब है तानिया त तूं मोहब्बत ते दुनियादारी खे वधीक तरजीह ॾेई रही आहीं। अहिड़ी त ॻाल्हि नाहे के एक्चुअली छा जो मूं कागज़ात दाख़िल कराए छॾिया आहिनि ऐं ही समूरो माल कंहिं बि सूरत में अॼु शाम ताईं शिपमेंट लाइ रवानो करणो आहे। तो पोइ सुपरवाइज़र खे था चऊं त हू पंहिंजी निगरानी में कुझु खोखा चेक कराए वठे। इब्राहिम ऐं इहा ॻाल्हि का ठहे थी त मालिक पाण बि खोखा चेक कराए। इब्राहिम चेक करे ॾिस त हिननि खोखनि में उहो ई साॻियो सामान आहे जेको तो पंहिंजी नज़रदारी में टियों ॾींहुं पैक करायो। यस सर। शाबाश। हमीर प्लीज टेक दिस फाइल। इन फाइल में आइटम्स जी लिस्ट मौजूद आहे। तव्हां ॾिसो त लिस्ट मुताबिक सामान आहे या न। ओके मैडम। तानिया इनजी का ज़रूरत न आहे। सुपरवाइज़र पाण ई चेक करे छॾींदो। मिस्टर हमीद। नॉट हमीद, हमीर। हो आई एम सॉरी मिस्टर हमीर। तव्हीं हाणे वञी सघो था। मैडम तानिया खे मां पाण ई ड्रॉप करे छॾींदुसि। सॉरी के हमीर पंहिंजी प्रेजेंस में पाण सामान चेक कराईंदो। तानिया तुंहिंजो ज़िद मूंखे समझ में नथो अचे। किथे तूं कंहिं बदगुमानी जो शिकार न थी आहीं? कहिड़ी बदगुमानी के चाहत में कहिड़ी बदगुमानी? ऐं हूअं बि टेक्सटाइल मिल जी मालिक थियण खां पोइ मां चरी थी आहियां जो तोसां इहो कमु कंदसि। मरी भोग पे कयमि। मां हिते सिर्फ़ इहा पक करण लाइ आई आहियां त किथे वरी त कंहिं मूंखे जेल जी हवा खाराइण जी साज़िश त न कई आहे। तूं जेतिरे क़दुरु मासूम लॻी थी त ओतिरे ई क़दुरु चालाक पाईं। पर के खे चक्कर ॾियण आसान ॻाल्हि न आहे तानिया। खबरदार मिस्टर हमीद खोखनि खे हथ न लाइजां। इब्राहिम हिननि ॿिन्ही खे ॿधी सोगो करियो ऐं सामान खे शिपमेंट लाइ रवानो करियो। शाबाश ॿधो ॿिन्ही खे जल्दी करियो। आई एम सॉरी तानिया। हिकु अंग्रेज़ी चवणी जो सलीस सिंधी में तर्जुमो आहे त मोहब्बत ऐं जंग में सभु कुझु जाइज़ हूंदो आहे। तूं बि ॾाढो बेवकूफ़ इंसान आहीं के इहा मूंखे अॼु ख़बर पई आहे। हिकु ॿी अंग्रेज़ी चवणी जो सलीस सिंधी में तर्जुमो आहे त हिन क़िस्म जी मोहब्बत जो पौरियो हमेशह ज़ाया थींदो आहे। के जो पौरियो कॾहिं ज़ाया न वेंदो आहे तानिया। असांजो कंहिंमें शक आहे? तव्हां शक खां सवाइ इन्वेस्टिगेशन नथा करे सघो छा? तानिया कादर खान जी बिज़नेस पार्टनर हुई, हींअर न आहे। मां कलाक खां पोइ वरी अव्हांखे टेलीफोन कंदुसि। महिरबानी। हा एसपी साहब, हिकिड़ी गुज़ारिश आहे, प्रेस में इहा ॻाल्हि न अचणु घुरिजे। थैंक यू वेरी मच।
तव्हां पंहिंजा माण्हू कारेर जी फैक्ट्री ऐं गुदाम में छो नथा मोकिलियो? अजायो जहिड़ो थी पवंदो, मौक़े ते कारियर जे माण्हुनि सां जहिड़ो बदनामीअ जो बाहिस थींदो। मुंहिंजी हीअं में हथ थो पवे, तानिया खणी केतिरी बि ख़ुदसर हुजे, पर आहे त औरत ज़ात न। कलाक खां पोइ वरी एसपी साहब सां ॻाल्हि ॿोल थींदी, तेसीं ताईं हू पंहिंजी जांच मुकमल करे वठंदो। तूं वञी आराम कर, मूंखे अकेलो छॾे ॾे। मां तव्हांखे हिन हालत में अकेलो छॾे ॾियो? न, मां वेठी आहियां हिते। I am DSP डम डम डबू, जेको छॾण सच ॻाल्हाए थो। इंटड़ी इहा मुंहिंजो सिपाही शाहीदार छितमगढ़, जेको छॾण कूड़ ॻाल्हाए थो। आहिस्ते आहिस्ते कॉलेज मां टेर ना निकिरी अचे। इंटड़ी ऐं ही आहे हू गूंगो मुलजिम जंहिं तानिया खे गायब कयो आहे। मिस्टर अमीर मोहम्मद। डबो पुट, असीं ॾाढा परेशान आहियूं। ऐं तूं पीउ जो नालो छो थो वठी छोरा? नो छोड़ा, आई एम DSP डम डम डबू, जेको छॾण सच ॻाल्हाए थो। छितमगढ़। जी सरकार। मां भला थोरो सच ॻाल्हायां? हाँ बाबा, तव्हां सच ॻाल्हायो। छितमगढ़, जीअं त ही ख़ातून तानिया जे गायब थियण ते ख़ुशि न आहे, तंहिं करे हिन जो मतिलबु आहे त ही ख़ातून तानिया जी शश न आहे। वाह सरकार वाह। ऐं ॿियो सच ॿुध, जीअं त ही ख़ातून तानिया जी शश न आहे, तंहिं करे हिन जो मतिलबु आहे तानिया जी माउ। वाह सरकार वाह। मिस्टर रमीम मोहम्मद। छोरा, पीउ जो नालो नाहे खणबो। नो छोड़ा, आई एम DSP डम डम छोड़ा, डम डम डबू, जेको छॾण सच ॻाल्हाए थो। ही आहे मुंहिंजो सिपाही शाहीदार छितमगढ़, जेको छॾण कूड़ ॻाल्हाए थो। ऐं ही हू मुजरिम आहे जंहिं तानिया खे गायब कयो आहे। मिस्टर रमीम मोहम्मद, हिन मुजरिम तानिया खे गायब कयो आहे, ऐं ही तव्हांजे साम्हूं इकरार कंदो त हिन तानिया खे गायब कयो आहे। हा भूंगा, ॿुधाए तूं तानिया खे गायब कयो आहे? ॿुधाए। छितमगढ़। जी सरकार। गूंगो मुलजिम छा थो चवे? डबू सरकार, गूंगो मुलजिम चए थो मूं तानिया खे न ॾिठो आहे। हिन तानिया खे न ॾिठो? न सरकार, हिन तानिया खे न ॾिठो आहे। हिन तानिया खे न ॾिठो? मिस्टर अमीर मोहम्मद। छोरा, पीउ जो नालो नाहे खणबो। नो छोड़ा, आई एम DSP डम डम डबू। मिस्टर अमीर मोहम्मद, हाणे मां हिन मुजरिम खे तानिया जी तस्वीर ॾेखारींदुसि। जस्ट अ मिनट।